तव्हांखे ॾेखारियूं था मां मथे चढ़ी वठां। आरा मिस्त्री तूं बि चढ़ी आ। हा सारे मसालो दा सुको मसालो पानी भी भरा। अस्सलाम वालेकुम संगत, उम्मीद आहे अवां सभु ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो जीअं त आऊं आहियां अवां जो पंहिंजो सजाद हुसैन हिकिड़ो। अवां ॾिसी रहिया सजाद मखणी व्लॉग। तक़रीबन 2-3 महीना थिया आहिनि जो मां व्लॉग न ठाहे सघियो आहियां। ज़ाती मूंखे पंहिंजा कम हुया, उन लाइ माज़रत। इंशाल्लाह हाणे अॻिते तव्हांखे जेको आहे मां रोज़ु नवां व्लॉग ॾेखारींदुमि ऐं हिन चैनल ते बि कमु कंदुमि। सो अॼु जो व्लॉग आहे इहो। मुंहिंजो कमिरो आहे उतां मथे छत ते मरामत करणी आहे। सो मिस्त्री बि मूं घुरायो आहे कारीगर। हीअ आहे असांजो दोस्त। अस्सलाम वालेकुम दा। हीअ असांजो दोस्त आहे अजमल ख़ान, इंदड़ ई कारीगर आहे, सुठो आहे, बहितरीनु आहे, नंढड़ो आहे। हीअ अॼु मूं वटि आया आहिनि ऐं मुंहिंजे छत ते जेको मथे पाणी बीहे थो कमरे ते, उनजी मरामत कंदा। ईअं उस्ताद? बिल्कुलु। हलो दादा, हाणे असां तव्हांखे ॾेखारियूं असां कीअं मथे छत ते मरामत कयूं था। अचो कमरे जी मथे छत जी जेको आहे मंज़र तव्हांखे ॾेखारियूं था। मां मथे चढ़ी वठां। आरा मिस्त्री तूं बि चढ़ी आ। हा जेको आहे मां मथे चढ़ी आहियां छत ते। सो उस्ताद हितां पाणी हीअं रिड़ी अचे थो, हिते बीहे थो पाणी, ॿुधई? ठीकु आहे, दॿींदो हाणे। बस इहो पाणी तंग करे थो, छो जो चवंदा आहिनि छत ते पाणी न बीहे, पाणी जेको आहे वरी नुक़सानु ॾींदो। वेठो संगत ॾिसी सघो था, असांजे मुंहिंजे कमरे जी छत आहे। हे छोटू आहे उस्ताद जेको कमु करे थो। संगत जेको आहे उस्ताद नेसारो पटे थो, माना नेसारे ॾे पाणी मथे नथो चढ़े, जेको नेकाल नथो थिए। सो तव्हां बि इहो पंहिंजो ख़्यालु कंदा कयो कोठे जी छतुनि जो, ऐं मथे जेको आहे पाणी न बीहे इहा कोशिशि कयो। ईअं न उस्ताद? पाणी छत ते बीहण वॾो नुक़सानु आहे हिकिड़ो। उस्ताद मसालो वसालो ठहंदो छा? ठहंदो? मज़दूर त न आहे पोइ, बसि असां पाण ई मज़दूर थी था वञूं। असां हर कम में जेको आहे पूरा मज़दूर बि थियणो पवंदो आहे। हाणे उस्ताद नेसारो पटियो आहे। हे जेको आहे नेसारो असां पटियोसीं, लाई न हुई हेॾे। सो उस्ताद हाणे छा करिणो आहे भाउ? हाणे मसाले जी तयारी भरे अचो। घणियूं हुजनि? हिकु भरे अचो। हिकिड़ी जेको आहे तगारी आहे खणी आहे, हिकिड़ी तगारी उस्ताद चए थो मसाले जी। हे हमरा जे जेको आहे तार अची वई आहे, अब इन तार को बचाया जाए। उस्ताद हे मसालो दा सुको मसालो पानी भी घुराए न। हा यार जाई तगारी हिकिड़ी कम ईंदी संगत, मां सुको मसालो घुरायो आहे। पर उस्ताद घबराए न, जेको आहे असां पाणी बि घुरायूं था हिते मथे जेको आहे असां मसाले में पाणी विझी ठाहियूं था। हाज़िर उस्ताद। संगत जेको आहे बाल्टी अचे थी पाणी जी। हे मुंहिंजो भाइटियो आहे मनतार हिकिड़ो, अहिड़े मनतार हे हीरो माण्हू आहे, अहिड़े असांजे चवण वठंदो आहे कमु कर। अचे त अचे, मज़दूरी ॾाढी ॾुखी आहे संगत, मज़दूरनि जो ख़्यालु कंदा कयो पिया। अब उस्ताद पाणी अची वई। दादा वो मिस्त्री पाणी बि अची वई, हे साईं मसालो वारी ऐं सीमेंट बि अची वई। हाणे छा घुराइणो आहे? हाणे पाइप घुराए न, प्लास्टिक वारो। प्लास्टिक वारो। घणो हुजे? 2.5 फुट हुजे। अच्छा, हिकु एल्बो हुजे। अदा हे वठि जेको आहे पैसा दिए फुट जेको आहे पैप डिघो 1.5 फुट पासीरो ऐं एल्बो बि। हे चाबी थी स्कूटर जी, तेल जेको। हा प्लास्टिक वारो। हा, ऐं 100 रुपए जो तेल विझाए जाए स्कूटर। हलो चलो कर गाॾी में जाण दे। संगत जेको आहे पैंप बि अची विया आहिनि। असां निसारो जेको पहिरियों आयोसीं उहो ग़लति हुयो, मथे लॻल हुयो। सो हे पैंप हयां थो थिए। हा वाह उस्ताद, पैंप अची वियो।
संगत जेको आहे हाणे नेसारो मुकमल थी वियो आहे। तव्हां ॾिसी सघो था असल में छा आहे जो बारिश थिए पई पाणी मथे बीहे पियो। पहिरियों नेसारो असां हे आहियोसीं तव्हांखे मां ॾेखारियां हे। सो हे माना पाणी खे घणो निकाल न पियो करे। हा हे जेको आहे भलो आहे सफ़ा VIP आहे। हे असांजो मिस्त्री आहे माशाल्लाह हाई लेवल जो कारीगर आहे अजमल ख़ान ईंदड़। सो मां सम्झां थो पाकिस्तान में छा पर पूरी दुनिया में अहिड़ो मिस्त्री तव्हांखे न मिलंदो। तो हे ॾिसो मुकमल तयारु थी विया था उस्ताद। वाड़े वाह उस्ताद। हाणे संगत तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मज़ूरनि वीचारनि जो ख़ासि ख़्यालु कंदा कयो मानी जो पाणी जो। ऐं जेको आहे पंहिंजो तारीख़ ॾियारी जेको आहे उनखे कम खां लहण खां पहिरियों ई ॾेई छॾियोसि बसि। सो वॾी वॾी महिरबानी संगत जी। सो इंशाल्लाह हाणे अॻिते तव्हां सां गॾु ई हूंदासीं पंहिंजो व्लॉग ते बि। सो काफ़ी संगत चवंदी हूंदी सजाद भाउ अलाए काॾे गुम थी वियो व्लॉग खां। वॾी वॾी महिरबानी तव्हांजी वॾा वॾा कुर्ब। ऐं जंहिं असांजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो उहो सब्सक्राइब करे ऐं घंटी वारे बटन खे ज़रूरु दॿायो। उहो इन करे जो नओं वीडियो तव्हां ताईं पहुची सघे जीअं नोटिफिकेशन तव्हांजे दज़ अची थिए। हीउ मिस्त्री मुंहिंजो दोस्त आहे माना वॾो वक़्तु इन लाइ गुज़ारियो आहे अजमल ख़ान ईंदड़। ऐं हीउ आबा हेॾा हेॾूं आहे हे जेको आहे न मिस्त्री पंहिंजे यार जो पुटु आहे सोहेल ख़ान ईंदड़। सो तव्हांजी वॾी महिरबानी लख कुर्ब जिते बि हुजो ख़ुशि हुजो ऐं असांखे पंहिंजी दुआनि में यादि रखो। वरी कंहिं ॿिए व्लॉग सां तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसिताईं मिस्त्री खे ऐं मूंखे सोहेल ख़ान खे दिलि सां ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।